अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझूं था हिमल जे अपडेट ते। नाज़रीन, मलिर खां मुश्ताक गबूल जी रिपोर्ट मूजिब रज़ाक आबाद में लैंड गरैबन नज़ीर कलेरी सलीम तनवली ऐं शाह लतीफ़ पुलिस खिलाफ फेस सिंधी करीम लाशारी हुसैन बख्श कलमती जी अॻवानी में सवे माण्हू रज़ाक आबाद खां नेशनल हाईवे ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। फेस सिंधी करीम लाशारी जो चवणु आहे त लैंड माफ़िया नज़ीर कलेरी ऐं सलीम तनवली शाह लतीफ़ पुलिस जी सरपरस्ती में असांजे प्लाटनि ते बदमाशी सां कब्ज़ो करे वरितो आहे। पुलिस जी सरपरस्ती में असांजे प्लाट ते कमु कयो पियो वञे। असीं वज़ीर आला सिंध, IG सिंध, DC मलिर ऐं वसवारनि खां मुतालबो था कयूं त हिननि लैंड ग्रैबन खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में नेशनल हाईवे ब्लॉक करे धरणो हयो वेंदो।